अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो अवां पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों अवां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों अवां जा टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर मुराद खे बार बार सम्झाईंदो। मुराद खे चवंदो त तूं अगर मूंखे चवंदे त पोइ मां रिज़न वारनि सां ॻाल्हाए ऐं अली खान जो तोखां ॾस पुछे वठंदुसि ऐं उन खां पहिरियां तोखे मिठण खे आज़ादु करणो पवंदो। जेकॾहिं तो मिठल खे आज़ादु न कयो त पोइ हू अली खान जो कॾहिं बि ॾस न ॾींदा। जे करे हाणे तोखे हर हाल में अली खान जो ॾस ॾियणो पवंदो। मुराद चवंदो त रेस तूं जीअं चवंदे मां उहो ई कंदुसि, बहरहाल मां पंहिंजे भाउ जो खून वहाइण न पियो चाहियां। अगर मूं मिठल खे आज़ादु कयो त पोइ मुंहिंजे भाउ जो पलांद रहिजी वेंदो, यानी पोइ मां निधड़को थी वेंदुसि ऐं पंहिंजे भाउ जो पलांद बि न करे सघंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ आशिम खे चवंदो त तोखे हाणे पंहिंजी प्लानिंग ठाहिणी पवंदी। ऐं आशिम चवंदो त रेस तव्हां जीअं कंदो मां उहो ई कंदुसि। ऐं पोइ आशिम जे पोयां रेस मंसूर खे शक थी पवंदो ऐं मुराद रेस मंसूर खे इन जी हक़ीक़त ॿुधाईंदो त पोइ रेस मंसूर चवंदो त इहे अॼुकल्ह नऊं माण्हू ॾिसण पिया अचनि। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त आशिम जे पोयां रेस शाहनवाज़ पंहिंजे माण्हू बचे छॾींदो, यानी पंहिंजी प्लानिंग में कामयाबु थी वेंदो रेस शाहनवाज़। यानी हाशिम हाणे हिकु बहानो ठाहे ऐं पंहिंजे दोखनि ऐं दोलाबनि खां मुराद वारनि जो साथ ॾींदो ऐं पंहिंजे उते वेही सभु राज़ूं ॿुधंदो ऐं पोइ उहे राज़ूं जेके आहिनि रेस शाहनवाज़ जे अॻियां पेश कंदो। उन जे करे रेस शाहनवाज़ इहा चाल खेॾणु पियो चाहे। पोइ उते मुराद वारा जेका बि ॻाल्हि कंदा उहा ॻाल्हि जल्दी वञी रेस शाहनवाज़ जे अॻियां पेश कंदो। उन जे करे रेस शाहनवाज़ इहा चाल मुराद वारनि सां खेॾणु पियो चाहे, पर हाल ही चाल एतिरो जल्द कामयाबु न थींदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।